ब्रेकिंग न्यूज़ आया असां शेयर कयूं पिया। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां नुमाइश चौरंगी वटि सहाफ़ियुनि ते तशद्दुद जो नोटिस वरितो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां शेयर कयूं पिया। PTI जी बदमाशीअ जी सख़्त मज़म्मत कयूं था। सूबाई वज़ीर सिंध शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। शर्जील मेमण चवे थो ई सियासी ऐं जमहूरी माण्हू न आहिनि, बदमाशी ऐं गुंडागर्दीअ ते लही आया आहिनि। वधीक चवे थो त PTI वारा मीडिया समेत समूरनि इदारनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाइणु चाहिनि था। मीडिया जे नुमाइंदनि ते तशद्दुद में मुलविस कारकुननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त PTI जी बदमाशीअ जी मज़म्मत करियूं था। PTI वारा मीडिया समेत समूरनि इदारनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाइणु चाहिनि था।